अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना वइज़ तक़ूलु लिल्लज़ी अनअम अल्लाहु अलैहि व अनअमत अलैहि अमसिक अलैका ज़ौजक वत्तक़िल्लाह व तुख़फ़ी फ़ी नफ़्सिका मल्लाहु मुब्दीहि व तख़शन नास वल्लाहु अहक़्क़ु अन तख़शाह फलम्मा क़ज़ा ज़ैदुम मिन्हा वतरन ज़व्वजनाकहा लिकै ला यकून अलल मुमिनीन हरजुन फ़ी अज़वाजि अदइयाइहिम इज़ा क़ज़ौ मिन्हुन्न वतरा व कान अम्रुल्लाहि मफ़ऊला। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन्हनि आयतनि जो ख़ुलासो इहो आहे ज़ैद नाले नंढो ॿार हो, उनखे कंहिं वापारियुनि ज़ालिमनि माण्हुनि मासूमियत में खणी करे बाज़ार में अचे विकियो। हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका पहिरीं घरवारी आहे, उनखे ख़रीद करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिबो करे ॾिनो, बख़्शिश करे ॾिनो। जॾहिं उहो ज़ैद सम्झदार थियो त हिकिड़े तिजारती सफ़र जे सिलसिले में उहो जेको हुनजो पंहिंजो असुलु वतन हुयो हुनजे वेझड़ाईअ में उतां टपियो त उन्हनि माइटनि हिनखे ॾिसी वरितो। उनखे ख़बर पइजी वई हुनजो चाचो भाउ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया। उन चयो त तव्हां पंहिंजो मुआविज़ो वठो, जीअं तव्हां ख़रीद कयो आहे असांखे पंहिंजो नीगर मोटाए ॾियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन त राहिमीन हा, फरमायूं त मुआविज़े जी काई ज़रूरत नाहे, जेकर ज़ैद रज़ी अल्लाह अन्हु अव्हां सां हलणु घुरे त ख़ुशीअ सां वठी वञोसि। जॾहिं हुन खां पुछा कई वई त हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां वञणु नथो घुरां, छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे औलाद खां माउ पीउ खां वधीक प्यारो घुरंदा आहिनि। इन जे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे आज़ादु कयो ऐं उनखे पुटेलो बणायो। तव्हां त माण्हू उन ज़माने जे रवाज मुआफ़िक़ हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह अन्हु खे ज़ैद बिन मुहम्मद चई सॾण लॻा। अल्लाह तबारक व तआला हिन सूरत जी इब्तिदा वारी आयत नाज़िल कई त जॾहिं तव्हां सॾु कयो त उन्हनि खे पंहिंजे पीउनि जे नाले सां सॾु कयो। जेके जंहिंजा पालियल हुजनि त उन जो नालो न खणो, असुलु जेको उनजो पीउ आहे माउ आहे उनजो नालो वठी करे इन खे सॾु कयो। जॾहिं क़ुरान मजीद जे हुकुम मुआफ़िक़ उन ई नाले मां उन ई नेमत उज़मा जो शरफ़,  जुदा कयो वियो। शरफ़ 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 जुदा क
त उन जी पूराईअ लाइ समूरनि सहाबा जे जमात मां रुगो उन्हीअ खे उहो ख़ासि शरफ़ बख़्शियो वियो जो उन जो नालो क़ुर मजीद में चिटो आयल आहे। फलम्मा क़ज़ा ज़ैदुम मिन्हा वतरा, ॿिए कंहिं बि सहाबीअ जो नालो क़ुर पाक में न आहे। अल्लाह तबारक व ताला हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एॾो शान ऐं मान करणु फरमायो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत खे समूरनि मोहब्बतनि खां मथे रखे पंहिंजे रिश्तेदारनि खे बि छॾियईं, उहे वठण बि आया। अल्लाह तबारक व ताला इहो एज़ाज़ रखणु फरमायो जो क़ुर पाक में हुनजे नाले खे ज़िक्र करणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि रहण लॻो। हज़रत बीबी ज़ैनब जी साणस निकाह जी ॻाल्हि थी त बीबी साहिब जे ख़ानदानी हैसियत जॾहिं त तमामु मथां ई हुई ऐं हीअ ज़ाहिरीअ में ग़ुलामीअ जो दाग़ खणी आज़ादु थियो हो। पहिरियों बानो थी आयो, पोइ उनखे आज़ादु कयो वियो। सॼो बानो हो। पोइ संदसि भाउ जी मर्ज़ीअ ज़ैद सां निकाह करण जी न हुई त तूं बाने सां कीअं निकाह कंदीअ। पर अल्लाह तबारक व ताला हीअ आयत नाज़िल करणु फरमाई त अल्लाह जो हुकुम ऐं रसूल जे हुकुम खे तव्हां पसंदि कयो पंहिंजे मामलनि समूरनि खां वधीक। पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु हुजे पर पोइ उन ख़्याल खे ॾिसबो त अल्लाह जो हुकुम हिन में छा आहे, रसूल जो हुकुम छा आहे, त पोइ पंहिंजे ख़्याल खे छॾे ॾिबो। अल्लाह जो हुकुम वधीक आहे, रसूल जो हुकुम वधीक आहे। पोइ उहो भाउ बि राज़ी थी पियो निकाह ते। त इन मां तव्हां असांखे सबक़ु आहे त असां बि उन ई मदीने जे मीर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। जीअं उन पंहिंजे ख़्याल खां हटी करे अल्लाह ऐं रसूल जे ॻाल्हि खे पसंदि कयो त असां बि हर मामले में दीनी हुजे दुनियावी हुजे उनखे जाचूं त अल्लाह जो हुकुम छा आहे, रसूल जो हुकुम छा आहे। इहा मोमिन जी तक़ाज़ा आहे। अॼोको इंसान सिर्फ़ु मां में फाथो पियो आहे। पोइ केतिरी बि तकलीफ़ अची वेंदी, कस लॻी वेंदी, तॾहिं बि उहा मां जेका कए त उन खां न मुड़ंदो आहे। इन जे करे अल्लाह पाक हिकिड़ो दुस्तूर क़ुर पाक जे अंदरि बयानु करणु फरमायो वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा। ऐं जॾहिं अल्लाह संदसि पैगंबर कंहिं कम बाबति हुकुम करे कंहिं मोमिनियाणीअ खे उन पंहिंजे कम में को इख्तियार हुजणु न जुगाए। वमन यअसिल्लाह वरसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। ऐं जेको अल्लाह संदसि पैगंबर जी नाफ़रमानी कंदो सो बेशक पधरीअ भल में भलो। उहो त तमामु गुमराहीअ में पइजी वियो। बहरहाल निकाह हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ैद बिन हारिस रज़ी अल्लाह अन्हु सां थियो। अल्लाह तबारक व ताला दिलनि खे जोड़ण वारो आहे।
ये दिलियूं रब जे कुदरत जे कब्ज़े में आहिनि, जेको रब साईं जो हथ आहे। हदीस पाक में अचे थो, तव्हां समूरनि इंसाननि जी दिलियूं अल्लाह पाक जे हथ में आहिनि, आङुरनि में आहिनि, पोइ जीअं फेरे। त हमेशह इंसान अल्लाह पाक खां दिलनि जे साबित क़दमीअ जे लाइ दुआ घुरंदो थो रहे त रब साईं मुंहिंजे दिलि खे, असां समूरनि मुस्लमाननि मर्दनि औरतुनि जे दिलनि खे पंहिंजे फर्मा बरदारीअ ते साबित क़दम रखणु फरमाए, ओॾे मोड़णु फरमाए। हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह अन्हु जी ऐं बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाण में अणंद बणंद थी पई। हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे दाह ॾींदो हो त साईं अॼु हीअ ॻाल्हि आहे, अॼु हीअ ॻाल्हि आहे। पाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सब्र जो हुकुम कंदा त हाणे तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, तंहिंजे करे दरगुज़र जो मामिलो कर। वरी कुझु ॾींहं रखी हली हली ॻाल्हि हिन ते आई, तलाक जो मामिलो अची वियो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पुफीअ जी धीअ हुई। पहिरीं हुन जे भाउ न कई, अमर साइण पंहिंजे भाउ खे बीहारियो त अलाह जो हुकुम रसूल जी पिसंद शइ इहा आहे, तंहिंजे करे तव्हां राज़ी थियो। पोइ वरी इहा नौबत आई। उन वक़्त में इहो रवाज हो, अॻ में बयानु थी चुको आहे त अरब जा माण्हू जेको पुटेलो हूंदो हो उन जे घरवारीअ खे पंहिंजी सॻी नुंहुं सम्झंदा हुआ ऐं उनखे वरसे मां बि सॻनि पुटनि वांगुरु, सॻनि न्याणियुनि वांगुरु हिसो ॾींदा हुआ। अल्लाह पाक इहो रवाज, इहा ग़लति रस्म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ई कराइणु फरमाई त ईअं करणु जुगाए न। अलाह जो हुकुम थियो त हाणे ज़ैद तलाक ॾिनी आहे, तूं हिन पंहिंजे उफ़ाट सां शादी कर, निकाह कर। अल्लाह तबारक व तआला फरमायो वइज़ तक़ूलु लिल्लज़ी अनअम अल्लाहु अलैहि व अनअमत अलैहि अमसिक अलैका ज़ौजक वत्तक़िल्लाह व तुख़्फी फी नफ्सिक मल्लाहु मुब्दीहि व तख़्शन नास। ऐं पैगंबर यादि कर जॾहिं तूं उन ई शख़्स खे चयो थे जंहिं ते अल्लाह फज़ल कयो आहे ऐं तूं मथसि एहसान कयो त पंहिंजी ज़ाल खे पाण वटि झल, यानी तलाक न ॾे ऐं अल्लाह खां ॾिजो, ऐं तूं पंहिंजे दिलि में उहा ॻाल्हि लिकाई जंहिंखे अल्लाह पधिरो कंदड़ आहे ऐं माण्हुनि खां ॾिने थे, हालांकि अल्लाह हिन ॻाल्हि जो वधीक हक़दार आहे जो न खां ॾिजे। पोइ जंहिं महिल ज़ैद उन औरत खां पंहिंजी हाजत पूरी कई, यानी तलाक ॾिनाई, तंहिं महिल उनखे तोसां परणायोसूं, ज़ौवजनाकहा, अल्लाह पाक फरमाए थो असां बि तोखे उन सां परणायोसीं, शादी कराईसीं। लिकई ला यकून अलल मुमिनीन हरज, हिन लाइ त मोमिननि ते पंहिंजे पुटेलनि जे ज़ालनि परजण में को हर्ज न रहे त जेके क़यामत ताईं ईंदड़ तुंहिंजा उम्मती
जेकॾहिं कंहिंखे पुटेलो बणाइनि पाण वटि पालिनि त उन्हनि जे लाइ इहो मसइलो खुलियल थी वञे। इज़ा क़ज़ऊ मिनहुन्न वतरा वकान अम्रुल्लाहि मफ़ऊला। जॾहिं उन्हनि खां पंहिंजी हाजत पूरी कनि यानी तलाक ॾियनि ऐं अलाह जो जेको हुकुम आहे सो थियणो आहे। अलाह पाक जी तक़दीर में इहा शइ हुई, इन रवाज खे ख़त्म करणो हो। बाक़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका मर्दनि खे वसियत आहे उहा इहा आहे त औरत खॿीअ पासीरे मां पैदा थियल आहे, उन में जेकॾहिं तव्हां कंहिं ॻाल्हि ते उन खां नाराज़ थियो त उन जे भलाईअ ते नज़र कयो, वरी ॿी ॻाल्हि खे ॾिसी करे उन खां राज़ी थी वञो। जेकॾहिं उनखे सिधो करणु घुरंदव त उहा टेड़ी आहे, भॼी पवंदी, यानी तलाक वाक़िअ थी वेंदी। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि जे बारे में मर्दनि खे वसियतूं करणु फरमायूं आहिनि, लिहाज़ करणो आहे मर्द खे, घर जे अंदरि हुनखे रहाइणो आहे, ॿाहिरियां कम मर्द जे हवाले, घर जो कमकार औरतुनि जे हवाले। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमिड़ियूं साहिणियूं फरमाइनि थियूं त कॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर में अची करे असांखे कमकार बि कराईंदा हा। इहा बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। असां अॼुकल्ह माण्हू घर जो कमकार बि औरतुनि ते, ॿाहिरियां गाह पठा बि उहे बि औरतुनि ते। अल्लाह पाक औरत खे इज़त ॾिनी आहे। औरत जो शान ऐं मान इज़त पंहिंजे घर में पर्दे सां रहण में आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह पाक असां समूरनि मुस्लमाननि खे, मर्दनि औरतुनि खे समूरनि अहकामनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मा कान अलन नबी मिन हरजिन फीमा फरदल्लाहु लह। पैगंबर ते उन्हीअ में को हर्ज न आहे जेकी अल्लाह उन पैगंबर लाइ हलाल कयो आहे, ऐं जेकी अॻु गुज़री विया तिन में बि अल्लाह जो उहो दस्तूर हो। वकान अमरुल्लाहि क़दरम मक़दूरा, ऐं अल्लाह जो हुकुम ठहरायल मुक़रर आहे। الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون احدا الا الله। जेकी अल्लाह जा पैगाम पहुचाईंदा आहिनि ऐं खां सिजंदा आहिनि, ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं खां न टिजंदा आहिनि, ऐं अल्लाह हिसाब कंदड़ काफ़ी आहे। जेको अल्लाह खां टिजंदो उनखे ॿी कंहिं बि शइ खां भउ न थींदो, पर जेको रब खां न टिजंदो त उनखे समूरनि शयुनि खां भउ थींदो, कॾहिं माण्हूअ खां, कॾहिं ॿिए कंहिं शइ खां, कॾहिं कहिड़ीअ शइ खां टिजंदो वतंदो। दिलि जे अंदरि ख़ौफ़ जेको धारणो आहे उहो रब जे ज़ात जो धारणो आहे। ख़ौफ़ नफ़ो बि रब जे पासे ॾऊं, नुक़सान बि रब जे पासे ॾऊं, इज़त ज़िल्लत रब जे पासे ॾऊं। जॾहिं इहो मोमिन जो अक़ीदो बणिजी वेंदो त कंहिं खां टिजंदो न। समूरा माण्हू हिकिड़े पासे थी बीहनि, जेकॾहिं अल्लाह जे पासे ॾऊं भलाई आहे त कोई वार नथो डिघो करे सघे, पर जेकॾहिं सॼी रहियत उन ॾांहुं हुजे ऐं अल्लाह जेकॾहिं हुनखे काई तकलीफ़ पहुचाइणु घुरे त कोई बि माण्हू हुनजो दिफ़ाउ नथो करे सघे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ बादशाह, हुनजा मिट माइट, क़ौम सॼी बाहि में उछलायूं, अल्लाह पाक हिफ़ाज़त करणु फरमायो, वार खे बि तो न आयो। निमरू फिरौन सां सॼो लश्कर साण हो, लश्कर सूदो ॿुॾी वियो, कोई हुनखे बचाए न सघियो। त असां मुस्लमाननि खे इहो अक़ीदो रखिणो आहे, नफ़ो नुक़सान हुन रब जे पासे न आहे, ख़ौफ़ हुनजो दिलि जे अंदरि धारणो आहे। बाक़ी जेका बि शइ आहे उहा मख़लूक़ आहे।
मखलूक न नफ़ो न नुक़सान जेको रब जे तरफ़ां लिखियल हूंदो उहो ई पहुचंदो। रब जे तक़दीर ते इंसान राज़ी रहे, अलाह खां हमेशह पनाह घुरंदो रहे। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे अल्लाह पाक पंहिंजा हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए त असां पंहिंजा ख़्याल ऐं जेको पाण खे ठही अचे उन जे मथां अमल न कयूं, जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम हुजे उनखे पसंदि कयूं। जीअं बीबी साइण अल्लाह जे हुकुम ऐं रसूल जे फ़ैसिले खे मथे कयो त इहो समूरनि मोमिनाणियुनि खे हुकुम आहे त हर हुकुम में अल्लाह जे हुकुम खे मथे रखिणो आहे, रसूल जे पसंदि खे मथे रखिणो आहे। मोमिन आहे ई तॾहिं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको मां आंदो आहे उन जी ताबेदारी कर, जेको मुंहिंजे तरफ़ रब सां वही कयो आहे उन जी ताबेदारी करे तॾहिं इहो कामिल मोमिन आहे। त इहो अल्लाह पाक ही क़ुरान पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ नाज़िल करणु फरमायो। इहो तव्हां असां समूरनि मुस्लमाननि जे लाइ दुस्तूर अमल आहे, ज़िंदगी गुज़ारण जो दुस्तूर आहे, हिकु तरीक़ो आहे, अल्लाह पाक बयानु करणु फरमायो आहे। दुआ आहे अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह।